नाज़रीन, खिप्रो में आवाज़ टीवी पारां ऐलानियल सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां सिंधी अदबी संगत पारां सकाफ़ती मुशाइरो कोठायो वियो। शाइरनि पंहिंजी निकोर शाइरी ॿुधाए सिंध अमर खे भेटा पेश कई। उन हवाले सां रिपोर्ट करे वाहे असद शाह। जंहिंजो खाइजे उनजो ॻाइजे, सदाईं सिंध माउ सां नातो निभाइजे। अहिड़ो यार न असांखे यार खपे जेको चए कराची सिंध खां धार खपे। टोपी सिंध सॼी सुरहाण, सिंध जी ॿोली आहे प्यारी जिथे मौज भरियो। जेको पेट खपाए उन सां न आहे छा मुंहिंजो, सिंध सां आहे चाहे मुंहिंजो, सिंध सां आहे साह मुंहिंजो। खिप्रो में आवाज़ टीवी न्यूज़ पारां ऐलानियल सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां सिंधी अदबी संगत शाख खिप्रो पारां सकाफ़ती मुशाइरो कोठायो वियो। सकाफ़ती मुशाइरे में शाइरनि सिंध अमर जे शान में निकोर शाइरी ॿुधाए वाह वाह कराए छॾी। हारी नारी प्यारा चोॾस्ती चांडाण, छा शाद करे वाखाण सिंध जी हिन सकाफ़त। सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ सभु शाइर अदीब सहाफ़ी कलमकार गॾु थिया। सिंधी टोपी मथां अजरक या सिंध जी सकाफ़त गा, वरी पटके सिंधी बेहक या सिंध जी सकाफ़त। त ॿिए पासे वरी नौजवाननि सिंध अमर खे भेटा पेश करण लाइ गीत झूंगारे प्रोग्राम खे असुल 4 चंड लॻाए छॾिया। किरंदा कंद हज़ारो यार, किरंदा कंद हज़ारो यार, सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, जी जल ते सिर केर न ॾींदो, संदो केर मयार। उन मौक़े ते आयल महिमाननि अदब दोस्तनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे फ़ख़्रु आहे त असां सिंध जा धरती धणी आहियूं। आवाज़ टीवी तरफ़ां सकाफ़ती ॾियारो मल्हाए पियो वञे, असीं उनजी भरपूर हिमायत कयूं। ऐं अॼु असां सिंधी अदबी संगत शाह खिप्रो मंझि उनजे तहत मुशाइरो कोठायो आहे। सभिनी दोस्तनि सभिनी शाइरनि तमामु बहितरीन नमूने सां सिंध अमर खे भेटा पेश कई आहे। आवाज़ टीवी वारनि खे जस ॾियूं था जो हू सिंधी सकाफ़त जे हवाले सां मुख़्तलिफ़ तरह सां प्रोग्राम कंदा रहंदा आहिनि। उन जे सिरे सां असां खिप्रो अदबी संगत तरफ़ां हिकु सिंधी सकाफ़त जे हवाले सां मुशाइरो कोठायो आहे। सिंध ईअं आहे जग में जीअं तारनि में आहे चंड, मिसरी तोड़े खंड त बि मटन मिटीअ जो। आवाज़ टीवी पारां समूरी सिंध में सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां कल्चर डे जेको मल्हाए पियो वञे, असां मज़हबी त्योहार जीअं असां पंहिंजी जोश ऐं जज़्बे ख़ुशी मल्हाईंदासीं, हीअ ॾींहं बि असां बाक़ाइदा सकाफ़ती ईद तौरु मल्हाईंदासीं। सिंध जा शाइर अदीब इहे जेके सिंध सकाफ़त कल्चर डे ते अॼु पंहिंजी भेटा पेश कंदा ऐं आवाज़ टीवी जेको सो सकाफ़त कल्चर डे मल्हाए रही आहे। असां बिल्कुलु आवाज़ टीवी जे पूरे सत सां गॾु आहियूं, इन कल्चर डे में भरपूर तावन करण लाइ बि तयारु आहियूं। प्रोग्राम जे आख़िर में इहो वचन पिणु वरजायो वियो त सिंध असांजी जीजल माउ आहे, धरतीअ जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। कैमरामैन सजाद शर ऐं मोहम्मद इस्माइल सां गॾु असद शाह, आवाज़ टीवी न्यूज़ खिप्रो।